नादरीन तव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया सुल्तानपुर खां, जिथे सुल्तानपुर में जे सरकारी बेले के एक साल में पंजो भेरो नामालूम जवाबदारनि बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। ॾिसंदे ॾिसंदे ॾहाको एकड़ एराज़ीअ ते बीठल क़ीमती वण सड़ी रख थी विया आहिनि। फायर ब्रिगेड पनवाकिल जो अमलो बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिश में रुधल आहे। बेले खाते जा कामूरा गायब रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि पारां बेले खाते जे रखवालनि ते काठ विकिरो करण में मुलविस ऐं करप्शन लॻाइण ख़ातिर बाहि ॾियण में मुलविस हुजण जो इल्ज़ाम भी लॻायो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बेले खाते जे जमादार ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट जा कामूरा मिली भगत करे माहवार लखनि रुपयनि जो क़ीमती काठ विकिरो कनि था। पंहिंजा करतूत लिकाइण ख़ातिर ॼाणी वाणी बेले खे बाहि ॾियारनि था। आला अख़्तियार फौरी नोटिस वठी शफ़ाफ़ इंक्वायरी ऐं जांच कराई वञे त जीअं कुझु महीना अॻु बेले खे मुसलसल बाहि लॻण सबबि 100 एकड़नि ते बीठल क़ीमती काठ सड़ी रख थी वियो। बेकाबू बणियल बाहि ते पनवाकिल छावणीअ मां पाकिस्तान आर्मीअ जे जवाननि पहुची ज़ाब्तो आंदो हो, जंहिंजी इंक्वायरी अञा हलंदड़ आहे। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल हक़सर।